तारीख़ हिक ई किरदार खे मुख़्तलिफ़ सूरतुनि में पेश करे थी। तारीख़ जे हर नए बाब ते साॻी किरदार अलॻि अलॻि तशरीह सां बयानु कया वञनि था। इन करे जिन समाजनि में किताब पढ़ण जो रुझान घटि हूंदो आहे उते अक्सर हिक ई किताब जे मुताले ते ईमान रखियो वञे थो। मतिलबु अहिड़े समाज जा फ़र्द इन्ही किताब खे तारीख़ सम्झनि था जेकी उन्हनि पढ़ी आहे। तारीख़ सां सभ खां वॾो मसइलो इहो आहे त हिन खे पढ़ण खां पोइ सही साबित नथा करे सघूं ऐं ॿिए जी पढ़ियल तारीख़ खे ग़लति नथा चई सघूं। हा, पर तहक़ीक़ ज़रूरु करे सघूं था। सवाल इहो आहे त तारीख़ मुख़्तलिफ़ छो थींदी आहे ऐं असल तारीख़ जी कीअं ख़बर पवे। हिते तारीख़ खे मुनफ़रिद बयानु करण जो मक़सदु ईमान रखणु नाहे हूंदो, बल्कि तारीख़ जो ॿियो पासो ॿुधाइणु हूंदो आहे जेको अञा ताईं राज़नि जी गर्दिश में पंहिंजे वजूद जे इम्तिहान में हूंदो आहे। ज़ाहिर करण जो मक़सदु यकीन न बल्कि तहक़ीक़ आहे। इन करे तारीख़ जे मुख़्तलिफ़ पहलुअनि खे सम्झण लाइ इहो ॼाणणु लाज़मी आहे त तारीख़ छा आहे। आउं आहियां अज़ीज़ ज़ौर ऐं मां आहियां ग़ुलाम सैयदा फ़ातिमा ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो अज़ीज़ ज़ौर ऑफिशियल फेसबुक पेज। हर मुर्ख पंहिंजे दौर सोच ऐं मफ़ादनि सां तारीख़ लिखे थो। फ़ातिह जो कलम किरदार खे हीरो बणाए थो, जॾहिं त शिकस्त खाधल क़ौम जो कलम साॻे किरदार खे मज़ाहम जी अलामत बणाए थो। केतिरनि ई हालतुनि में तारीख़ वाक़िया बयानु करण लाइ न पर कंहिं हमले, हुकूमती या तब्दीली खे जाइज़ साबित करण लाइ लिखी वेंदी आहे। उन वक़्तु किरदार जो चहिरो बदिलजी वेंदो आहे। ॿाहिरियनि ज़रियनि में किरदार अजनबी, ज़ालिम या कमज़ोर थी सघे थो, जॾहिं त मक़ामी रिवायत में साॻियो ई माण्हू धरती जो मुहाफ़िज़ हूंदो आहे। ऐं सभ खां अहम मसइलो जेको हर दौर जी तारीख़ सां रहियो आहे त वक़्तु गुज़रण सां नवां सवाल, नवां हवाला ऐं नओं शौर पैदा थींदो आहे। पोइ तारीख़ साॻे किरदार खे नई माना ॾिए थी। हिकु ई किरदार कॾहिं हीरो त कॾहिं विलियन त कॾहिं सिर्फ़ु हालतुनि जो कैदी बणिजी वेंदो आहे। मतिलबु कॾहिं के बादशाह खे मिसाली हुक्मरान बणायो वेंदो आहे त जीअं मौजूदा हुक्मरान खे अख़लाक़ी सहारो मिले। कॾहिं साॻी किरदार खे बदनाम कयो वेंदो आहे जीअं नए निज़ाम खे जाइज़ बणायो वञे। मज़हबी नुक़्ता नज़र तारीख़ खे घणो बदिलाए छॾे थो। जेको किरदार हिकु मज़हब जी तारीख़ में काफ़िर या दुश्मन हूंदो आहे, साॻियो किरदार ॿिए मज़हब जी रवायत में पंहिंजी धरती ऐं सक़ाफ़त जो मुहाफ़िज़ हूंदो आहे। तारीख़ में झोल जो सभ खां वॾो सबबु इहो आहे त क़दीम तारीख़ में ज़रिया महदूद आहिनि। लिखंदड़ कॾहिं बि सभु हवाला इस्तेमालु नथो करे, सिर्फ़ु चूंड करे थो। जिन हवालनि खे चूंडियो वञे थो उहे किरदार जी तस्वीर ठाहे छॾनि था। किताबनि खां अलावा अवाम बि पंहिंजी तारीख़ लिखे थो। गीत, कहाणियूं, दास्तान ऐं लोक शाइरी किरदार खे जज़्बाती रंग ॾियनि थियूं। किताबनि में जेको किरदार कमज़ोर आहे, लोक कहाणियुनि में उहो सूर्य बणिजी सघे थो। जॾहिं समाज तब्दील थिए थो त सवाल बि तब्दील थियनि था। अॼु जेको हुक्मरान ज़ालिम सम्झो वञे थो, मुमकिन आहे सुभाणे खेसि हालतुनि जो शिकार करार ॾिनो वञे। यादि रखो त तारीख़ का हिकु तस्वीर न आहे पर केतिरनि ई आइननि जो मजमूओ आहे। इन करे हिकु ई किरदार हर आईने में अलॻि नज़र अचे थो। इहा ॻाल्हि ज़हन में रखो त सच कंहिं हिकु किताब में न पर सभिनी बयाननि जे विच में लिकियलु हूंदो आहे। जीअं अरबी ऐं फारसी रवायत में राय साहसी ॿियो हिकु अयाश परस्त ऐं कमज़ोर हुक्मरान हो ऐं संदसि गफ़लत सबबु राय ख़ानदान जो ख़ात्मो थियो। पर कुझु ॿिया हवाला चवनि था त इहो मुकमल नाहिल न हो। संदसि हुकूमत वटि निज़ाम हो, फ़ौज हुई, पर दरबार जे साज़िशनि हिन खे शिकस्त ॾिनी। चचनामे में साॻी राय साहसी हिकु अहिड़ो बादशाह लॻे थो जेको कंहिं धरती या क़ौम लाइ हुअणु घुरिजे। ऐं सिंधी तारीख़दान चवनि था त जिन बुनियादनि ते चच हुकूमत कई उहे बुनियाद राय साहसी जा ठहियल हुआ। हिकु ई माण्हू, हिकु ई धरती, पर तारीख़ में उन जा केतिरा ई चहिरा पैदा थी पवंदा आहिनि। जेको धरती लाइ विढ़ियो सो ॿिए कंहिं किताब में बाग़ी बणिजी वियो। सभ खां वॾो अलमियो इहो आहे त धरती लाइ मरण वारा किताबनि में हाराए वञनि था, छो त फ़ातिह जे ख़ामोश ज़ुल्म खे तारीख़ अक़ल चवे थी ऐं शिकस्त खाधल जी मज़ामत खे बग़ावत लिखे थी।